हैदराबाद में वाक़िया कंदासीं। हैदराबाद के हाली रोड वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान हिकु ज़ख़्मी ॾोहारी समेत ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियलनि में फ़हीम ऐं संदसि साथी शामिल आहे। हिकु फ़रार थियण में कामयाब थी वियो। एहलकारनि टिनि जवाबदारनि खे रोकण जी कोशिश कई त फायरिंग कई वई। ख़बर अवां हैदराबाद में शेयर कई पिया। हैदराबाद के हाली रोड वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान हिकु ज़ख़्मी ॾोहारी समेत ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियलनि में फ़हीम ऐं संदसि साथी शामिल आहिनि। हिकु फ़रार थियण में कामयाब थी वियो। एहलकारनि टिनि जवाबदारनि खे रोकण जी कोशिश कई त फायरिंग कई वई। ख़बर अवां हैदराबाद में शेयर कई पिया। हैदराबाद के हाली रोड वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त मुक़ाबले दौरान हिकु ज़ख़्मी ॾोहारी समेत ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियलनि में फ़हीम ऐं संदसि साथी शामिल आहे। हिकु फ़रार थियण में कामयाब थी वियो। एहलकारनि टिनि जवाबदारनि खे रोकण जी कोशिश कई त फायरिंग कई वई। हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ अवां से शेयर कई पिया। हैदराबाद के हाली रोड वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी के रिपोर्टर शबीर अबड़ो का। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद के हाली रोड वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबलो थियो आहे। जेको आहे त पुलिस हिकु जवाबदार फ़हीम कुरैशी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। उन हवाले सां राब्तो करण ते SHO हाली रोड अब्दुल मालिक अबड़ो ॿुधायो त टिनि मशकूक माण्हुनि खे रोकण जो इशारो कयो। उन्हनि पुलिस खे ॾिसी फायरिंग कई। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु फोरू फ़हीम कुरैशी ज़ख़्मी थियो ऐं संदसि साथी फ़हीम खोखर खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं संदसि हिकु साथी फ़रार थी वियो आहे। पुलिस ॿुधायो त ज़ख़्मी फोरू खे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार फोरनि जे कब्ज़े मां मोटरसाइकिल ऐं पिस्टल हथ कयो वियो आहे। पुलिस ॿुधायो त गिरफ़्तार जवाबदार संगीन ॾोहनि में घुर्बल आहिनि। वधीक क्रिमिनल रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। जी मेहरबानी शबीर अबड़ो तफ़सीलनि जे लाइ।